अजीज़ान गिरामी असांजो एहतजाज पंहिंजी रियासत खां पंहिंजी रियासत खां मुतालबो कयूं था। असीं मुसलमान हर शइ बर्दाश्त करे सघूं था। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी अहिड़ी आहे जिनजे मथां असांजा बच्चा असांजी जान हर शइ कुर्बान कंदो आहे हर मुसलमान। ऐं जेकर इहो बि कोन्हे ज़रूरी त नमाज़ी हुजे या गैर नमाज़ी हुजे, दाढ़ी वारो हुजे या बिना दाढ़ी जे हुजे, जेको बि मुसलमान आहे जंहिंजे दिलि जे अंदरि ईमान आहे, जंहिंजे दिलि जे अंदरि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी दौलत आहे, उहो कॾहिं बि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जे अंदरि गुस्ताखी बर्दाश्त नथो करे। ऐं जेको शख़्स हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो नबी न मञे उनखे असीं मुसलमान नथा सम्झूं। जॾहिं त असीं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मञूं था, उनजी तौहीन खे कुफर सम्झूं था। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पैगंबर नबी मञूं था, उनजी तौहीन खे असीं कुफर सम्झूं था। त तव्हां ॿुधायो त शिदत पसंद मुसलमान थियो या ईसाई थियो, इत्तिहाद पसंद यहूदी थियो या मुसलमान थियो, दहशतगर्द ईसाई यहूदी थियो या मुसलमान थियो। इन करे जेकॾहिं दुनिया जे अंदरि दहशतगर्दी आहे, दुनिया जे अंदरि जेके इंतिहा बिनी जहानन जे सरदार खातमुन नबिय्यीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान अक़दस जे अंदरि जेका फ्रांस में हिकायत हिकिड़ो आम इंसान तौहीन करे ॿी शहीद रियासती सतह ते फ्रांस जो सदर उनजी हिदायत ते मुस्तफा अज़मत मुस्तफा मुस्ताक़ रसूल की एक ही सजा। अब मैं दावत खिताब देने जा रहा हूँ हमारे उस्ताद मुहतरम हज़रत मौलाना साईं मोहम्मद साबिर सुमरा साहब को कि वो माइक पर तशरीफ लाएं और अपने ख्यालात का इजहार फरमाएं। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। उन्हनि खे दरो दीवारनि जे मथां चस्पा कयो वञे थो। असांजो उनजे ख़िलाफ़ ही एहतिजाज आहे। ऐं ॾिसो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती उहा हस्ती आहे जो पूरी उम्मत मुस्लिमा जे विच में क़द्र मुश्तरक आहे। हवाले सां तौहीन कई हुजे त सभु मौजूद आहे। इस्लाम जी इहा पहली कोन्हे असांखे न मञण ॿी शइ आहे, तौहीन करण ॿी शइ आहे। इस्लाम असांखे इहा तालीम ॾिए थो त हर मज़हब जो एहतराम करियो, उनजी तौहीन न करियो। त असां हुकूमत खे वक़्त सां मुतालबो करियूं था त सफ़ीर खे मुल्क बदल कयो वञे ऐं उन्हनि जी जेका मसनूआत आहे असां मुसलमाननि जी ज़िम्मेवारी आहे जेको असांखां थी सघे थो उन्हनि जी मसनूआत जो बाइकाट करियो। ऐं ॿियो जेको मसइलो शादात गुल जे अंदरि थियो आहे उनजे हवाले सां भई हुकूमत खां मुतालबो कयूं था त अहिड़ा जेके शरपसंद माण्हू जेके कॾहिं हुजूर जे शान जी गुस्ताखी कनि, कॾहिं साहब किराम रसूलुल्लाह अजमईन जे शान जी गुस्ताखी कनि, कॾहिं क़ुरान पाक जे शान जी गुस्ताखी कनि, उन्हनि खे रियासत उन्हनि खे लगाम ॾे। छो त जेकॾहिं बदल में थिए थी त उनजो सबबु आहे काला इज़त कंहिंजे लाइ, अल्लाह जे रसूल जे लाइ, अज़मत कंहिंजे लाइ, अल्लाह जे रसूल जे लाइ। ऐं तव्हां क़ुरान पाक जे अंदरि सूरत अबू लहब मलून हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्सा करियो चवण लॻो त मोहम्मद को हलाक दे तो हिन कम जे लाइ असांखे गॾु कयो आहे। अल्लाह जल्ल जलालहू खे हुनजी गुस्ताखी न वणी। अल्लाह जल्ल जलालहू क़ुरान पाक जे अंदरि पूरी सूरत नाज़िल फरमाई तब्बत यदा अबी लहब व तब त हलाकत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कोन्हे, उहा हलाकत जेकॾहिं आहे अबू लहब जे लाइ। अज़ीज़ान गिरामी ये मोहम्मद के दीवाने हैं, इन लोगों को पता भी चलना चाहिए कि नारे कैसे लगाए जाते हैं। नारा तकबीर, नारा रिसालत। अच्छा दोस्तों, अब ये नबियों को वसल्लम जी ज़ात इन सां जो पता है जो दुनिया की तारीख़ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इब्तिदाई नबूवत जे ऐलान खां बि जेका मोटी आयत ॿुधाई त बचदा अबी लहब
जे सूरत में त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनी इनाद जे खयो आहे उन पंहिंजे लाइ पाण बर्बादी वरिती आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात में जेकॾहिं कंहिंजो ॻाल्हाइणु आहे अल्लाह तरफ़ां उन मोल अल्लाह खे उनजी तरफ़ां मोहलत आहे। अल्लाह जी उन्नत खे पंहिंजे तरफ़ां मोहलत आहे ऐं उनजो हिसाब आख़िरत में वठिणो। लेकिन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेहुरमती कई आहे या तो इन आमिज़ अल्फाज़ ज़ात जे लाइ ॻाल्हाइनि अल्लाह उनखे निशाने इज़त दुनिया जे अंदरि बयानु कयो आहे। जंहिंजी शादी क़ुरान पाक इन लफ़्ज़नि जी जेका मोई साहब तव्हांखे आयत ॿुधाई सभु اللهم ربنا أرنا الحق وارزقنا اتباعه وارنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم إنا نسألك الهدى والصداق اللهم إنا نسألك الخير ما سألك ربك نبيك محمد صلى الله عليه وسلم اللهم إنا نعوذ بك من الشر ما سألك من ربك نبيك محمد صلى الله عليه وسلم وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه أجمعين وهو رمضان تمام